सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी भाई आसो जीवन बड़े साफ पड़े शुरू में तो राम जी विद्या सीखी और तबीयत अंदर तो दुख होंगे जिनको होशियार हो नजर भी पर पहुंचे हुए भी सुनता पर होशियार ना हो लखपत भी सदा याद नहीं हो जे तुम जाए और जब वो थोड़ो हेॾे होॾे थे न पर या थोड़ो न सिखे रहा लखपत तो वही करे भाॼी हो હવે खून हो जेको कोई सही आवाज़ न करे न खून उल्टो लटकाए करे ॾी रहंदो भई सही आवाज़ कर खून से कहें तो सिंधो भी न ऊंधो करे देंदो ऐं भगत साहब जो केतिरा दफ़ा ऊंधो करे भेजो आहे हिकु दफ़ो बि न केतिरा दफ़ा या सही आवाज़ कर या मां खून से कहें ये तो अखिल को बैठे तो ऊंधो करे तो समझो तो न करो भाई जेको बि आहे ऐं विढ़नि जो क्रोध जो उहो बि ठीकु आहे उनजी सॼे साईं सां मुलाक़ात उन शहर में असांखे रहण थी थिए जेको बि आहे उहो ॾाढो सुठो आहे बाक़ी पंहिंजे चए खे बैलेंस रखे जेको बि तोखे मिले उहो चङे नमूने हलाए छॾे जेको मालिक जे नाले ते मिले मालिक जे नाले ते ॾेई छॾी तो कोन हिते को पुछंदो न हुते पुछे ऐं जॾहिं हू घोटकी में रहंदो मुंहिंजो अंत सम्झायो तो भगत साहब खे न्यापो मोकिले भगत साहब खे न्यापो मोकिले तो पंहिंजो कफन वग़ैरह सभु घुराए करे तो पानी वग़ैरह रखे ये भगत साहब आयो ते छा आहे मां सचे साईं चयो जेको मालिक जे नाले ते मिले उनखे ॾेई छॾिजे इन करे पेन पनो खाई तो जेके जेके मूंखे महीने में मिलंदा नी फलाणा फलाणा दान पुण्य ॾींदा नी उहो लिख पूरे महीने जो नज़र बि कोन असां ॿी आदमी ते लिखाई करे ऐं वरी जंहिंखे जंहिंखे मां ॾींदो आहियां हिन जी हे ज़रूरत आईंदी आहे हे घुरिजूं या मां हिनखे कलर खे ॾेई छॾींदो उहो बि लिख ऐं ॿई पासा लिखाए डेबिट बि करे ॾिए ॾियण वारो पासो बि वठे रहंदो ॿिनि जो 0-0 बराबरि त जेको मूंखे मिलंदो मां ॾेई छॾींदो इन करे मुंहिंजो ज़िंदगी जो मिसाल बि पूरो आहे जेको सचे साईं खे उन ध्यानु कंदे मां पंहिंजो पाण खे सही रस्ते ते हलायो आहे इन करे हाणे मुंहिंजी तयारी थी वई आहे मां वटि आहे बि कुझु कोन्हे सभु कुझु मां पंहिंजो ॾेई छॾियां पंहिंजो पाण खे 0-0 करे छॾियो सो हाणे मुंहिंजी तयारी आहे मां चयुमि तव्हांखे सॼा ॿिए ते रखां सो तूं मां वटि पढ़ियो बि आहे इन करे तो ते मुंहिंजो हक़ बि रहंदो आहे इन करे काठियुनि जो ख़र्चो कफ़न जो ख़र्चो जेको आहे तूं कर बाक़ी जेको बि आहे ऐं मुंहिंजो अग्नि संस्कार बि कई आहे इहो तूं पढ़ियो आहे इन करे तो लॻंदो पर मुंहिंजी मर्ज़ी आहे त ॿियो मूंखे कंहिं दान पुञ जी ज़रूरत पवंदो पंहिंजो सभु ख़्यालु आहे मूंखे सचे साईं जी रहमत बाक़ी हाणे जेको आहे मां सम्झो आहे तूं मुंहिंजो शागिर्दु पर मां चाहियां थो तूं वेह तुंहिंजी गोदी में सिर रखी करे मां पंहिंजा प्राण ते अॻियां छाकाणि तूं मुंहिंजो शागिर्दु आहे तो को मूंखे रहमत ठाहे तो ते सचे साईं जी रहमत आहे इन करे उनजी रहमत जे करे तुंहिंजी गोदी में वेंदुमि उनजी गोद में रखी करे मां पंहिंजो प्राण तालीम मां हिते हुते को पुछण वारो न हूंदो मां हाज़िर रहंदुमि ऐं भगत साहब बि हाणे त बसि अॼु मुंहिंजी ज़िंदगी पूरी आहे त घुराए मिली करे अॼु मूंखे वञिणो भगत साहब बि हाणे मां वञा सही जे करे मां वार बि ॾियां ॿार बि खणा ऐं अग्नि संस्कार बि कयो मां 12-13 ॾींहं गुज़ारणो पवंदो न थी वियो सभई क्रिया कर्म पूरा कया इन करे प्रोग्राम जेके ॾींदा पहाड़ सचे साईं जे दर ते इन करे 15-20 ॾींहं मूंखे रहंदा लॻंदा अरे प्रोग्राम ॾिनल मां उहे थी छॾां त ठीकु आहे
घना रीते आमी चले ॾींहं ॾींहं न लॻी अपन क्षेत्रानी भले साहब थे ठीक है प्रोग्राम कैंसिल उनके बाद पानी खड़ी रख अरे ॾींहं को पग मोच के दे को मां पंहिंजो शरीर ढाकी दूं पोइ भरदो ऐं पोइ पानी खणाए छॾिए सनान वारो जेको रखायो ऐं जॾहिं 20 ॾींहं खां बाद वरी भगत साहब आया तो पंहिंजो पानी खणाए ॾिसी करे पानी हेॾे खड़ी आहे हुयो त सोटा पर हुयो कहिड़ा बि था कयो पोइ बाल्टी हथ पे रही त ॾिस पाणी घणो गरम न हुजे ईअं न वरी मूंखे साड़े छॾियो थधो हुजे ठहिरा अहिड़ो बि न हुजे पहिरियों पाणी चेक कर मां कीअं आहे पाणी पोइ पाणी चेक करे पोइ भगत साहब खे चए पोइ हाणे ठीकु आहे मूंखे सचे साईं जो मां हलां थो ऐं भगत साहब खे विहाए करे गोदी में सुम्ही करे दुआ लेबर वञी करे मालिक सां मिलियो सचे साईं